डोकरी मॉडल हायर सेकेंडरी स्कूल लाड़काणो में इक़बाल जो ॾियारो मल्हायो वियो, जंहिंजी सदारत स्कूल जे हेड मास्टर रियाज़ अहमद समो, जॾहिं त महिमान ख़ासि असिस्टेंट कमिश्नर डोकरी अनवर अली ख़ासि कयली हो। जो त ॿियनि महिमाननि में यूनियन काउंसिल काराणी जो चेयरमैन एडवोकेट मोहम्मद जुमन बुगियो, साईं फिरोज़ बुगियो शामिल आहिनि। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत क़ुरान पाक ऐं नात मक़बूल सां थी, जॾहिं त आजियाणो स्कूल जे हेड मास्टर रियाज़ अहमद समो ॾींदे चयो त मॉडल स्कूल कैडेट कॉलेज लाड़काणो हमेशह हर मैदान में अॻिते रहियो आहे। तालीम जे मैदान में मॉडल स्कूल कैडेट कॉलेज लाड़काणो अॻिते आहे। हुन चयो त मॉडल स्कूल मां तालीम हासिल कंदड़ वॾनि इदारनि में तालीम पिराइण सां गॾु केतिरा ई पढ़ी वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। हुन चयो त मॉडल स्कूल कैडेट कॉलेज लाड़काणो दिफ़ा जश्न लतीफ़ रांदियुनि जो हफ़्तो समेत क्विज़ कॉम्पिटिशन जो प्रोग्राम पिणु कंदो रहियो आहे। अॼु इक़बाल ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जी परफॉर्मेंस अवां ॾिठी आहे त हमेशह अॻिते आहिनि। अलावा इक़बाल हिकु वॾो शाइर हो, पाकिस्तान जे अज़ीम वतन जो ख़्वाबु ॾिठो जेको साबिया थियो। हुन चयो त अवां खे बि हिन अज़ीम मुफ़क़ जे नक्श क़दम ते हलंदे मंज़िलूं माणणियूं आहिनि। आख़िर में पोज़ीशन हासिल कंदड़नि में इनाम तक़सीम कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।